والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. تلك حدود الله ومن يطع الله ورسوله يدخله جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك الفوز العظيم. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريम. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त इहे अल्लाह ताला जूं हदूं आहिनि। जेको मथां ज़िक्र थी वियो मीरास जे मुतलिक़, वरसे जे मुतलिक़, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इहे अल्लाह ताला जूं हदूं आहिनि। वमन युति इल्लाह व रसूलहू, जेको शख़्स फर्मा बरदारी कंदो अल्लाह जी ऐं उन जे रसूल जी, युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार खालिदीन फीहा, दाख़िल कंदो उनखे अल्लाह ताला बाग़नि में जो वहनि थियूं जे हेठां खां नहरूं ऐं उन में उहे हमेशह हूंदा। ज़ालिकल फौज़ुल अज़ीम, इहा वॾे में वॾी कामयाबी आहे। वॾे में वॾी कामयाबी कहिड़ी आहे? जो दुनिया में रही करे आख़िरत खे कमाए वञे, आख़िरत खे खटे कामयाब थिए। ऐं इहा कामयाबी इन में रखियलु आहे जेको शख़्स अल्लाह ऐं उन जे रसूल जी फर्मा बरदारी करे थो। अल्लाह जे अहकामनि खां बाद में अल्लाह जे रसूल जे हुक्मनि खे नज़र अंदाज़ नथो करे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ख़ासि करे हिन आयत मुबारक में रसूलहू इन करे फरमायो त मीरास जो मसइलो तक़सीम जेका सिर्फ़ु क़ुर पाक ताईं महदूद न आहे। यानी उन में कई अहिड़ा मसइला अचनि था जेके हदीस पाक जे ज़रिए सां हल थियनि था। क़ुर पाक जी सॼी हिन रुकू मुबारक जे अंदरि अल्लाह ताला वरसे जे मुतलिक़ फ़र्ज़ी हिसा जेके वाज़े करे बयानु फरमाया, पर के अहिड़ा मसइला बि आहिनि जेके हिन आयत मुबारकनि जे अंदरि, हिन रुकू मुबारक जे अंदरि बयानु थियल न आहिनि ऐं उन मसइलनि जो हल वरी हदीस पाक में मौजूदु आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त अल्लाह जी बि फर्मा बरदारी कयो ऐं उन जे रसूल जी बि फर्मा बरदारी कयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी बि ईअं फ़र्ज़ु आहे जीअं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे फर्मा बरदारी करणु फ़र्ज़ु आहे। जे माण्हू पंहिंजे ज़हन मुताबिक़, पंहिंजे ख़्याल मुताबिक़ इहो सोचींदा आहिनि त अलाह जो हुकुम वॾो आहे, अलाह जो हुकुम जेको आहे सो वॾी अहमियत वारो आहे ऐं अलाह जे रसूल जे हुकुम खे नज़र अंदाज़ कंदा आहिनि, पर बाद फ़र्ज़ इस्लाम जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान मां साबित थियनि था पिया। इहे त मीरास जे अंदरि, तक़सीम जे अंदरि यानी परे वारा जेके रिश्ता आहिनि उनखे अल्लाह ताला जेके ज़ुल अरहाम चइबो आहे उन जे अंदरि उनखे अल्लाह ताला बयानु न फ़रमायो आहे ऐं उहे हदीस पाक जे अंदरि उनजी वज़ाहत मौजूदु आहे। हक़ीक़ी ॻाल्हि हीअ आहे, सभु कुझु इन में रखियलु आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत, उनजे तरीक़े ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए इहा ज़िंदगी तव्हांजी दुनिया जे अंदरि बहितरीन ज़िंदगी हूंदी ऐं आख़िरत जी कामयाबी जो सबबु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी आहे। फरमाए त वमन यअसिल्लाह व रसूलहू, जंहिं शख़्स अल्लाह ऐं उन जे रसूल जी नाफ़रमानी कई, फयतअद्द हुदूदहू, ऐं उन जे हदनि खां लंघी विया, हदनि खे टोड़े फिटी कयाऊं, ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जे फर्मा बरदारी जे अंदरि नाफ़रमानी जे उन हद ते वञी पहुता जो हदुनि जो लिहाज़ ई कोन रखियूं। फरमाए युदखिलहु नारन खालिदन फीहा वलहू अज़ाबुन मुहीन। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त अल्लाह जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे बाहि में दाख़िल फरमाईंदो, उहे उन में हमेशह रहंदा ऐं उन्हनि जे लाइ इहो ख़्वारी वारो अज़ाब आहे, ख़्वार कंदड़ अज़ाब आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात दुनिया ऐं आख़िरत वारे हर अज़ाब खां असांखे महफ़ूज़ फरमाए। असां इन जे क़ाबिल न आहियूं जो ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जो ख़ुदा ताला जे अज़ाब खे मुंहुं ॾेई सघूं। तंहिं करे इन अज़ाब खां बचण जो तरीक़ो इहो ई आहे जेको अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमाए थो त अल्लाह ऐं उनजे रसूल जी फर्मा बरदारी कयो। अॻिते इरशाद फरमाए त वल्लाती,
यअतीन अल-फाहिशत मिन निसाइकुम फस्तशहिदू अलैहिन्न अर्बअतम मिनकुम फ़इन शहिदू फ़अमसिकूहुन्न फ़िल बुयूति हत्ता यतवफ़्फ़ाहुन्नल मौत औ यजअलल्लाहु लहुन्न सबीला सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक जे अंदरि पंहिंजे अज़ीम ख़िताब खे ऐं अॻिते वधंदे असांखे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो। पोइ हीअ थो फरमाए त जेकॾहिं तव्हां जूं औरतूं बेहयाई जो कमु करे वियनि, यानी हद खां गुज़री वियनि, पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे लाइ क़ानून थो बयानु फरमाए त उन्हनि जे मथां तव्हां 4 मर्द शाहिद कयो। इन ज़िना जे अंदरि औरतुनि जी गवाही मरदूद आहे, यादि रखणु घुरिजे। निकाह थींदो आहे न, निकाह जे अंदरि 2 मर्द हुजनि, 1 औरत हुजे, या सिर्फ़ु 2 मर्द हुजनि, या जेकॾहिं हिकिड़ो मर्द आहे त पोइ 2 औरतूं उन में आणिबियूं, ऐं ॿियनि खोड़ मामलनि में औरतूं आणिबियूं आहिनि। पर ज़िना जो मसइलो शरीयत जे अंदरि अहिड़ो आहे जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो 4 मर्द गवाह आणियो, 4 मर्द। हिन में कहिड़ी हिकमत आहे? गवाही ॾियनि पर मर्दनि जी गवाही, औरतुनि जी न, पर मर्द हुजनि। पोइ जॾहिं 4 मर्द तव्हांजा गवाह ऐं उनजो मुआफ़िक़ बयानु हुजे, पोइ जॾहिं उन औरत जे मथां या मर्द जे मथां उहे गवाह साबित थियनि त पोइ उन्हनि जे मथां हुकुम इस्लाम जो जारी थींदो। उहो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते आयत में इरशाद फरमाए थो। हीअ पहिरीं आयत मुबारक आहे जेका मनसूख़ थियल आहे अॻी आयतुनि जे नाज़िल थियण खां पोइ। पर अल्लाह ताला इन जी वज़ाहत फरमाए त फस्तशहिदू अलैहिन्न अर्बअतम मिनकुम फ़इन शहिदू फ़अमसिकूहुन्न फ़िल बुयूति। पोइ जेकॾहिं 4 मर्द गवाही ॾेई वञनि तव्हांजी औरतुनि जे मथां या औरत जे मथां, त पोइ उन औरत खे तव्हां बंदि करे रखो पंहिंजे घर जे अंदरि, हत्ता यतवफ़्फ़ाहुन्नल मौत, तां जो मरी वञे उनखे घर खां ॿाहिरि निकिरण न छॾियो। इहो हुकुम पहिरियों हुयो। अॻिते अल्लाह ताला फरमाए औ यजअलल्लाहु लहुन्न सबीला, या इन जे लाइ इन औरतुनि जे वास्ते अल्लाह ताला ॿी कंहिं वाट खे अख़्तियार कये। पोइ अल्लाह ताला ॿी वाट अख़्तियार कयाई त जेकॾहिं ग़ैर शादीशुदा आहिनि त उन्हनि खे रजम कयो वेंदो, रजम। ऐं जेकॾहिं शादीशुदा आहे त पोइ उनखे संसार कयो वेंदो। इहा ज़िना जी सज़ा आहे। पर इन ज़िना जी सज़ा खां अॻु में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको सख़्तु हुकुम फरमाए थो पियो उहो शहादत आहे। जेकॾहिं शहादत जे अंदरि कमी पेशी थी वई त हुकुम अल्लाह ताला जो जारी न थींदो। कंहिं औरत जे मथां जेकॾहिं 3 गवाह बीहनि था, चोथों गवाह नथो मिले, त उनजे मथां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हुकुम जारी न फरमाईंदो। असां अॼुकल्ह शक में मुब्तला आहियूं। असां पंहिंजी बणावटी ग़लति ठाहे छॾी आहे। हिकिड़ो त पहिरियों त असां ग़लति कमु कंदासीं, पाण कंदासीं, छो जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात औरत जे मथां पर्दे खे फ़र्ज़ु फरमायो आहे, पर्दे खे फ़र्ज़ु फरमायो आहे। ऐं उन फ़र्ज़ जे क़ाइमु रखण जे लाइ सिर्फ़ु मर्द जो कमु, औरत जो कमु न आहे, बल्कि उन में मर्द जो कमु बि आहे त पंहिंजी औरतुनि खे पर्दो करायो, हिजाब करायो। अल्लाह ताला जी ज़ाते जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पर्दो न कराईंदव, हिजाब न कराईंदव, त पोइ उन में ग़लतियूं त पैदा थींदियूं न। इंसान जेको आहे सो ख़ता जो घर आहे, ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन ख़ता खे रोकण जे वास्ते, उन क़ज़ा खे रोकण जे वास्ते अल्लाह अहकाम खे जारी फरमाए थो त तव्हां पंहिंजी ख़वातीन खे पर्दो करायो ऐं नामुहरम खे कॾहिं बि पंहिंजे घर वठी न वञो, न वरी तव्हां कंहिंजे घर में वञो। अल्लाह ताला रोके थो पियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ख़वातीन खे पर्दो कराईंदव त अहिड़ो अमल छो पैदा थींदो? उन बुरे कम खे, उन बुराई खे रोकण जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी करणु ज़रूरी आहे। पर उन खां पोइ बि जेकॾहिं क़ज़ा थी वञे त उन में अल्लाह ताला क़ुर पाक में फरमाए त 4 मर्दनि जो गवाह हुजणु ज़रूरी आहे। 4 मर्द गवाही ॾियनि त पोइ उनजे मथां इस्लाम जो क़ानून जारी थींदो। बाक़ी ईअं कंहिं इंसान खे इहो अख़्तियार न आहे जो कंहिंखे क़तलु करे छॾे, कंहिंखे मारे छॾे। पर असां जेके सो बेरहम इंसान आहियूं, असांजा पीर मिठा रहमतुल्लाह ताला रहमतपुर शरीफ़ वारा फरमाईंदा हुआ त जेकॾहिं तव्हां औरतुनि खे कंहिं वक़्तु कंहिंखे ॾिसो था को उनखां का सब अथी थी वञे त कॾहिं पाण बि गौर कंदा कयो त तव्हां मर्द आहियो, तव्हां खां कॾहिं सब कोन थी आहे, कॾहिं कंहिं औरत खे जिताए कोन ॾिठो अथव,
कॾहिं कंहिंजे रस्ते ते बीह करे, यानी इहो पाण तव्हां जुर्म कयो था पिया। ऐं ॿिए खे ॾिसो त उनजे में ग़रज़ जो मसइलो अची थो वञे त बाबा फलाणे मुंहिंजी औरत ॾे ॾिठो आहे, ग़रज़ जो मसइलो आहे, शोर गोगा थी वेंदो। पर कॾहिं पंहिंजे नफ़्स सां बि त जहिड़ो कर न, पाण सां बि त जंग कर न। तूं ॾींहं में अहिड़ा अलाए केतिरा गुनाह तूं करी थो पियो, तोखां केतिरियूं कज़ाऊं थियनि थियूं पियूं। उन जॻह ते तुंहिंजी गैरत काॾे थी वञे, उन जॻह ते तुंहिंजा उसूल, तुंहिंजा कानून काॾे था वञनि। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में सख़्ती सां मना फरमाए थो त शक जे बुनियाद ते को बि क़दम न खणो। जेकॾहिं बेगुनाह कंहिं इंसान खे तव्हां क़तलु कंदव, तव्हां कातिल थी पवंदव ऐं दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि ख़ुदा ताला जी बारगाह में तव्हां जवाबदार थी पवंदव। ॾिसो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन अमल जे अंदरि 4 शाहिद छो कया आहिनि। हिन में कहिड़ी हिकमत आहे? छो जो 3 शाहिदनि जो मिलणु मुश्किल आहे, 4 मर्द हिन जो मिलणु मुश्किल आहे। माण्हू चए त अलाह ताला असांखे गुनाहनि खां बचाइणु चाहे थो, तव्हांखे मारणु नथो चाहे त तव्हां क़तलु कयो, माण्हू खे मारियो। बल्कि ख़ुदा ताला जी हिन में हिकमत आहे त मां रब तव्हांखे बुराई खां बचाइणु चाहियां थो। त हिन अमल जी सज़ा सख़्तु आहे, या हिनखे रजम कयोसि या हिनखे संसार कयोसि। ॿई सूरतूं मां अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखियमि। पर माण्हू चए त अलाह ताला 4 गवाह हुनजे मथां बीहारे थो, हुन मर्द ऐं औरत जे मथां, त जेको गुनाह कनि था उन मथां 4 मर्द गवाही ॾियनि। त माण्हू चए त अलाह ताला कंहिंखे क़तलु करणु नथो चाहे, बल्कि अलाह ताला असांखे गुनाह खां बचाइणु चाहे थो पियो। त ख़ुदा जे इन कौल जे अंदरि हिकमत आहे। तंहिं करे कॾहिं बि अहिड़ो मौक़ो न कजे जो ग़लति कमु थी वञनि ऐं उन में असांखां क़ज़ा थी वञे, असां ग़लति कमु करे ऐं आख़िरत जे अज़ाब जा मुस्तक़ बणिजी वञूं। इहो असांखे न करणु घुरिजे। 2 नंबर में मथां जी अलाह ताला शुरूआत में फरमाए त मई युति अल्लाह व रसूलहू, उनजे मथां असांखे अमल करणु घुरिजे। जेकॾहिं असां उनजे मथां अमल कंदासीं न, ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ख़वातीन मस्जिद में नमाज़ पढ़ंदियूं हुयूं। ख़वातीन औरतूं, अलाह जो महबूब सुबुह जी नमाज़ ऊंदहि में पढ़ाईंदा हुआ, ऊंदहि हुजी पढ़ाईंदा हुआ। त जीअं औरतूं ख़ासि करे फजर जी नमाज़ में, इशा जी नमाज़ में औरतूं वेंदियूं। पोइ अलाह जे महबूब इन हुकुम खे पाण मनसूख़ करे छॾियो त हालात तब्दील थींदा था वञनि। त औरतुनि जो ख़लत मलत इबादत में न हुजे, पोइ औरतुनि खे घर में इबादत जो हुकुम पाण फरमायूं। अॼु बि जे मस्जिद में औरत नमाज़ पढ़े त इस्लाम में जाइज़ आहे, उनखे मना कोन्हे की। पर हालात जी तक़ाज़ा खे ॾिसी करे, यानी अलाह जी इबादत जे अंदरि हुजे न, त औरत बेपर्दा नथी थी सघे। पर बैतुल्लाह शरीफ़ जे अंदरि जे उम्रे शरीफ़ ऐं हज जे लाइ वञे त औरत खे पंहिंजो मुंहुं खुलियो रखिणो आहे, उते मुंहुं ढकणो न आहे जेसि ताईं एराम जी हालत में आहे। जॾहिं एराम ख़तमु थींदो उते जो त औरत खे पर्दो करणो आहे। पर अलाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतहर जी हाज़िरी ते जेकॾहिं वञे मदीने पाक में, त उते बि औरत खे पर्दो करणु फ़र्ज़ु। मदीने पाक में सुहिणे महबूब जे गुंबद ख़ज़रा जे साम्हूं जेकॾहिं औरत वञे त उते वेंदियूं न, औरतुनि जो ख़ासि हिसो आहे। ऐं तव्हां ॾिसो न मस्जिद नबी जे अंदरि कनात लॻल हूंदी आहे, उते ख़लत मलत न आहे, मर्द जुदा बीहंदा आहिनि ऐं औरतूं जुदा नमाज़ पढ़ंदियूं आहिनि। उते पर्दो आहे। यानी रसूलुल्लाह जे रोज़े अतहर ते जॾहिं पर्दो थी सघे थो लाज़िम आहे, त बाक़ी कहिड़ी जाइ आहे जंहिं औरत खे बेपर्दगी करणी आहे। यानी ख़ुदा जे महबूब जे दरवाज़े ते औरत वञे, या बैतुल्लाह में जेकॾहिं एहराम में न आहे त औरत खे काबे जे अंदरि बि पर्दो करणो। यानी एहराम न अथसि, एहराम खां फारिग थी वई, उम्रो शरीफ़ या हज करे हाणे जेकॾहिं काबे में नमाज़ पढ़ंदी त काबतुल्लाह में फ़र्ज़ बि जेको आहे सो पर्दो करणु हुनखे फ़र्ज़ु आहे। त बाक़ी कहिड़ियूं जायूं आहिनि असांजी औरतूं बाज़ारनि में बेपर्दा, मिटनि माइटनि में बेपर्दा, शादी विहांव जे मौक़नि ते पर्दे जो एहतराम कोन। वरी बुज़ुर्गनि जे मज़ारुनि ते वञनि त उते त वरी अञा वधीक बेपर्दगी आहे। पर मां अव्हांजी ख़िदमत में मिसाल थो ॾियां त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मह अलाह जे काबे जे अंदरि औरत खे फ़र्ज़ु आहे पर्दो करणु, त बाक़ी कहिड़ी जॻह आहे जंहिं जॻह ते औरत खे पर्दो न करणो आहे। इहो हिकिड़े क़िस्म जे गुनाह खां बचण जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अमर फरमायो आहे त जीअं तव्हां बि महफ़ूज़ हुजो, तव्हांजूं ख़वातीन बि महफ़ूज़ हुजनि। छो जो जॾहिं शक अची वेंदो आहे न, ज़िंदगी ख़राबु थी वेंदी आहे। पोइ बाक़ी ज़िंदगी मर्द औरत सां गॾु रहंदो, न औरत खे सुकून हूंदो आहे न मर्द खे। इन शक खां, इन वहम खां बचण जे वास्ते अलाह ऐं अलाह जे रसूल जी फर्मा बरदारी करणु ज़रूरी आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।